अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे, या पहिरियां छा थी चुको आहे, 12 क़िस्त में छा थींदो, हिन वीडियो में मां तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांजो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पाप नगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त 12 में तव्हां ॾिसंदो त रईस बालाज ख़ान जेको हिकु वॾो क़दम खणंदो ऐं राबेल जे पीउ खे जेको आहे त ज़ख़्मी कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान कहिड़ी बि सूरत में राबेल खे हासिलु करणु चाहे थो। रईस बालाज ख़ान पंहिंजे हिकु मक़सद में कामयाबु वेंदो ऐं राबेल खे हासिलु करे वेंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल जे पीउ खे जेको आहे त रईस बालाज ख़ान ज़ख़्मी कंदो ऐं पंहिंजे कोर्ट में बंदि कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान हिन वक़्तु हुनखे फुल पावर आहे, जंहिंखे चाहे थो उनखे क़ैद करे छॾे थो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान जो हिकु मेन किरदारु आहे ऐं उहो भरपूर पंहिंजी महिनत सां उहो किरदारु अदा करे रहियो आहे। ऐं दोस्तों ॿुधाईंदो हलां त रोशन बि हुनजे क़ैद में आहे, जेके बि ॻोठाणा जेके आहिनि उन्हनि खे सभिनी खे पंहिंजे क़ैद में रखी वेठो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन चैनल ते तव्हांखे हर अपडेट जेको आहे रोज़ु तव्हांखे पाप नंगर ड्रामे जी मिलंदी रहंदी। पर दोस्तों असांजी हिकु नंढी छोटी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे हिनखे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, महिरबानी।